जोरा सा तो दुआ कर हज ते वञा दुआ कर हज घर में हज उते बरो तई पीउ जा पेर धो सुन के खिदमत करे यो हज हज ही ज़कात जो मोचड़ो रब हयो ही बटेगा गरीब ते हज तो नहीं गरीब पीमा के पेर धोई फस दुआ के हज ते वञा पीउ के पट का बताया गरीब ते हज आई कौन उठी चलो हज पैसे वाले दिया रब पैसे वाले के जो हज ते वञो मिना में अरफात में भिंगा काओ खबर पवई त गरीब रात जो पानी वो साइकिलो वडेरो गजो उच्च वांगुर पियो साइकिल हज में मुझो झल दबदा खबरदार लगी जैसे तो लगी बल हे हथ करे और चीज कुड़ी बोलत बेटी ते पैसा वारे के नहीं वारे मुझे फोन कई चीज पैसा मिली आ मां तो यार को नक वारो होयो आ पे नको तो जाएड़ा लफ्ज बुधी होडे कडी छड़या अन्या भी सुबह जो दुकान ते अचया देखे दाल नहीं ना हाणे ई कर्ज खणंदो हुतो यूरिया खई हुतो डीएपी खई हुतो दवा खई हुतो अदवाट पैसा वतई वरी दुकान बे के सामान दींदो ही कुंड हुन होटल ते सोरा चाय पी वरी बे तो के पीस वरी कमंदो होड वनी भेली तो मुल्क वरी जो को घुरंदुस माण्हू जे मोते वरी सुभाणे आए ना तो वरी एड़ो हिन वक्त जमीन है धरती ते हुकूमत मोहम्मद मुस्तफा जी कायम रब जे तरफ यो खतो हाने इन पोजीशन में हालतू केड़ी वन जे के न तवा का केर पूछे त हिन वक्त पाकिस्तान जी पोजीशन केड़ी आ अदे हमरा गजल चयो त कश्मीर आजाद कराइंदस कश्मीर विकणी देई छनो आजाद कड़ो कराई हो दई हणी हाने तू कड़ी ये मुजी टोपी आऊ दे विकणी तो जा ये मुके 500 रुपया दे दो खण मु 500 वडी खिसे में दा हाने ओ अब्दुर्रहमान ओचे बिठो असा मौली ईसा जी टोपी आजाद कराई मौली ईसा टोपी कपाई दे विकणी जेडी 500 रुपया वठी ना सब वरते तू बड़ा बड़ा झगड़ा विकणी कश्मीर न विकणी जेडो ता केडो आजाद कराईंदा बा हाने वरी गवर्नमेंट एकड़ा वरी स्टेज ते गवर्नमेंट का मुतालबा मंजूर कराइंदान करारदातू पास कराइंदान पो वरी जे जलसे में बैठा उन का पुछंदा तवा के मंजूर आ हटना दा असा के मंजूर हाने गवर्नमेंट का मुतालबा ता करियो त हिन्ने करियो गवर्नमेंट का सजो दी छोरा बादशाह ना थे गड्डी बैठा होटल में हाने बकला का छा गाला है वो मेरे इज्जत क्या हेलो हेलो तू किथे आ मां थंबे ये पाड़ो में बैठो इस्लाम जा पेके जब तो कोला जी फकीर पीमा जे चेहरे जी जियारत कर त कबूल पिल हज जो राजा छोना था जो जोरा सा तो दुआ कर हज ते वञा दुआ कर हज घर में हज उते बरो तई पीउ जा पेर धो सुन के खिदमत करे यो हज हज ही ज़कात जो मोचड़ो रब हयो ही बटेगा गरीब ते हज तो नहीं गरीब पीमा के पेर धोई फस दुआ के हज ते वञा पीउ के पट का बताया गरीब ते हज आई कौन उठी चलो हज पैसे वाले दिया रब पैसे वाले के जो हज ते वञो मिना में अरफात में भिंगा काओ खबर पवई त गरीब रात जो पानी वो साइकिलो वडेरो गजो उच्च वांगुर पियो साइकिल हज में मुझो झल दबदा जवान न्याणी बैठी हो में मुश के तेल वाली होटल ते बैठो आ दूध पती दी जा धूड़ पती पियो पर कुराड़ो आ त भी बशाजू कई बैठो आ पर जे साल मरी वने से आवाज ते कहे से त बी शादी कर दे दादा रिम कमजोर नट बोल्ट लूस सालन सर जा ठकाव गपोल बाजार में बुझे
मैयत जो वेझो माइट हूंदो ताड़ो न ते मौलवीन ते कोने बुधी एडो हां जेको वेझो माइट आहे न ताड़ो वो दे कलवड़ वेठा आहिनि न हिते मोदी अली हसन मार को वेठो आहे साईं अब्दुल अजीज कलवड़ वेठो आहे जेकॾहिं कलवड़नि मां को माण्हू मरी वञे त मिल्कियत मूंखे ॾींदा महरनि मां को माण्हू मरी वञे त मिल्कियत मूंखे ॾींदा पोइ मिल्कियत त खणंदा हुनजा वेझा माइट ज़मीन तव्हां खणो हुनजी बैंक बैलेंस तव्हां खणो मोटरसाइकिलुनि जो तव्हां खणो बंगलो हुनजो तव्हां खणो वारस वेही टपड़ मेड़े गॾु करियो बाक़ी लाश खे हथ न विझिजा तड़ मुला ॾींदा मां न ॾींदुसि मां खे तड़ ॾियण न ईंदो आहे तूं शादी शुदा आहीं 16 तुंहिंजा ॿार तूं पंहिंजा तड़ कीअं थो लाहे पोइ तुंहिंजो तड़ तूं या त चओ त आउं अञा ताईं मेरे मथे सां पियो हलां पर जे तोखां तुंहिंजो तड़ लही थो वञे त पिणे जो बि लही वेंदो बिस्मिल्लाह करे हथ विझ पंहिंजे पीउ खे तड़ ॾे मिनतूं मेड़ूं पटका पलांद करे मौलवियुनि खे वठी ईंदा पोइ वरी मौलवी तड़ ॾींदा पोइ वरी मौलवियुनि खे गारियूं ॾींदा मौलवी वॾा हरामी आहिनि तड़ जा पैसा था वठनि को बि मौलवी मुफ्त में तड़ न ॾे हींअर महांगाई थी विया 80 रुपया किलो अटो थो पियो 11,000 रुपया तड़ जी क़ीमत मूं मुक़ररु कई आहे साईं ॿिए खे वेंगारण सवलो आहे न न ॿिए खे तड़ ॾियण सवलो आहे आऊं त आऊं जीअर आहियां मूंखे तड़ ॾे केरु भला आऊं त पैसा ॾियां त सबूत सुबह धोइणा पवंदा बस त खोलियो वेठा हूंदा क्लाशननि जा मौलवियुनि ते बस खोलियो मौलवी हेड़ा तव्हांखे तनक़ीद जे लाइ शराबी कोन मिलिया लले जा लुंब लोफर चोर कोन मिलिया दाड़ियल कोन मिलिया हे ज़ालिम हुक्मरान तव्हांखे तनक़ीद लाइ कोन था मिलनि तव्हांखे तनक़ीद लाइ दाड़ी ऐं पटके वारा था मिलनि तव्हां पंहिंजी ज़बान जी तलवार दाड़ी ऐं पटके वारनि ते था हलायो यादि रखो हे दाड़ी पटके वारा न हुजनि त कसम ख़ुदा जो धोतियो ॿधी मंदर में वाणियुनि सां गॾु वेठा हुजा तव्हांजे ईमान जा चौकीदार आहिनि मौलवी लावारिस न आहिनि जो सब को मौलवी ने तनकीद कंदो हो अयो आऊं इलेक्शन में बीठो पर किरी पेस केरायो वियो ये समझो केरायो बहरहाल ये इलेक्शन चूंडे मुके असेंबली में रवानो करो बे टीडा जेड़ो थी थी हां ये जगह आतशी हैवान फिरदौस आतशी हैवान यो फुटबॉल जो चौधरी भरसा वो फुटबॉल फवाद डबो भरसा इनके आओ 10 यहाँ से बने में कसम खुदा जाओ ये साथ हो जाओ सू वाला जाओ बकवास लाए बिठो तनकीद करो देन सालमन ते करो